नसीराबाद शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में भी पानी जमा थियो आहे जेको निकाल न थी सघियो आहे। तफ़सील ॿुधायो आहे अला बख्श कुरैशी। जी नाज़रीन, बिल्कुल इन वक्त असी मौजूद आहियूं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल नसीराबाद में। ही हितां जो तारीख़ी हाई स्कूल आहे जेको अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौरे हुकूमत में ठहियो हो। ही हाई स्कूल बरसातुनि पवण खां पोइ मुसलसल पाणीअ जी लपेट में आहे। हिन स्कूल में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा ॾूराहनि इलाइक़नि खां आयल ॿोॾ मुतासिर बि अची रहिया आहिनि, पर स्कूल पाणी जी लपेट में आहे ऐं हू पाणी झागे स्कूल में वञनि था ऐं वरी वापसि अचनि था। उन्हनि खे पंहिंजी जाइ ते तकलीफ़ूं अलॻि आहिनि, पर हिन इमारत में जेको पाणी बीठो आहे इहो इंतिहाई ख़तरनाक आहे। जेकॾहिं हिन इमारत जी हींअर मालिकी न कई वई, पाणीअ जे निकाल जो जोॻो बंदोबस्तु न कयो वियो, इमारत ज़बून हाल ॾियोनी थींदी पई वञे ऐं ज़बून हालीअ खां पोइ हीअ इमारत मौजूदा महांगाई जी हालतुनि में करोड़े रुपया ख़र्च सां बि मुश्किल सां ठही सघंदी। इन लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हितां बिना देरि पाणी कढियो वञे ऐं इमारत जो जेको बरसातुनि जे करे नुक़सानु थियो आहे उन जी बि फौरी तौर मरम्मत कराई वञे जीअं इमारत महफ़ूज़ रही सघे ऐं स्कूलनि खे हलाइण लाइ बि तकिड़ा उपाउ वरिता वञनि, जीअं मासूम ॿार जेके हिते तालीम पढ़ाईंदा हुआ उन्हनि जा वापसि क्लास हलनि ऐं हू पंहिंजी तालीम पढ़ाए सघनि। ऐं जेकी ॿोॾ मुतासिर वेठा आहिनि इन्हनि जी का वाहुर न थी आहे, बेयारो मददगार वेठा आहिनि, पंहिंजी मदद पाण तहतू पंहिंजो गुज़ारो करे रहिया आहिनि, उन्हनि जी बि वाहुर नथी थिए। जेके अंदरि वेठा आहिनि ऐं हिते ॿाहिरि बि वेठा आहिनि असांखे नज़र अचनि था, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन्हनि जी वाहुर कई वञे ऐं हाई स्कूल नसीराबाद जी बिल्डिंग जे बचाव लाइ उपाउ वरिता वञनि। जी।